हर इंसान जे जिस्म ते किथे न किथे तिर जो निशान मौजूद हूंदो आहे। थी सघे थो त कंहिं माण्हूअ खे जिस्म ते हिक बि तिर जो निशान न हुजे, पर अहिड़ा माण्हू हज़ारनि में बि ॻोल्हिया न लभंदा। तिरनि जा निशान मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हुजनि था। साफ़ सुथरी चमड़ीअ ते तिरनि जो थी पवणु ख़तरनाक बीमारीअ जे करे बि थी सघे थो, जंहिं बाबति अॼु असां अव्हां खे ॿुधाईंदासीं। असांजे जिस्म में मेलानोसाइट्स मौजूदु हूंदा आहिनि, जेके मेलानिन खे सॼी चमड़ीअ ते फैलाईंदा आहिनि। मेलानिन चमड़ीअ जो रंग पैदा कंदो आहे। जॾहिं बि मेलानोसाइट्स चमड़ीअ जे कंहिं हंध ते गॾु थी वेंदा आहिनि त उते तिर थी वेंदो आहे या वरी तिर जो निशान थी पवंदो आहे। पर जिस्म ते तिर जहिड़ो हर निशान तिर बि नाहे हूंदो। इहो ख़तरनाक बीमारीअ जी अलामत बि थी सघे थो। इहा त सभु कंहिंखे ख़बर हूंदी त कैंसर जे मर्ज़ जा केतिरा ई क़िस्म आहिनि। उन्हनि मां चमड़ीअ जी कैंसर जो हिकु क़िस्म मेलानोमा बि आहे ऐं उन क़िस्म जे कैंसर जी सुञाणप तिर जे निशान ज़रिए थींदी आहे। आम तौर ते तिर कारो या हल्को भूरो ऐं न मटिजंदड़ हूंदो आहे, पर अहिड़ो तिर जेको वक़्तु गुज़रण सां गॾु साइज़ में वधंदो वञे ऐं उन जो रंग बि बदिलबो रहे या वरी ॻाढ़ो थींदो वञे त इहो मेलानोमा थी सघे थो। कैंसर जे इन मर्ज़ जी जेकॾहिं वक़्त सिर सुञाणप कजे त इन जो इलाज मुमकिन हूंदो आहे, जॾहिं त वक़्त खां पोइ इन मर्ज़ जो इलाज हिन वक़्त ताईं मुमकिन नाहे बणिजी सघियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk